फैज़ महमदानी तो जेका गलीस बोली मुझे हवाले से ॻाल्हाई आहे, मां अगर चाहियां त 15 खां 20 ॼणा तुंहिंजे गुरफ़े में अची करे तुंहिंजो पटको धूड़ करे सघनि था। मां तोखे ॿिनि ॾींहंनि जी वार्निंग ॾियां थो, तो जेका बि ॿोली या गलीस इस्तेमालु कई आहे मुंहिंजे हवाले सां माफ़ी वठि। मां को लल्लू पंजो न आहियां, रोड ते फुटपाथ ते वेठल माण्हू न आहियां जो तूं मुंहिंजे लाइ गलीस ॿोली इस्तेमालु कई आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कल मूं हिकिड़ी इंफॉर्मेटिव वीडियो ठाही हुई जंहिंमें सऊदी में रहंदड़ शख़्स जे हवाले सां बि मालूमात ॾिनी हुई। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चङाई करणु आहे। मूं हुन वीडियो में बि चयो त मां चङाई कयां पियो, हिन माण्हूअ खे ॿुधायां पियो त हिन माण्हूअ ते 50 खां 60 केस दाख़िल थिया आहिनि। पर अॼु मां ॾिठो त मूंखे कंहिं दोस्त वीडियो मोकिली जंहिंमें हू गलीस ॿोली इस्तेमालु करे पियो। सभ खां पहिरियां त अदा तोखे जेकॾहिं कंहिं ॼाण ॾिनी आहे, कंहिं मालूमात ॾिनी आहे, कंहिं चङाई कई आहे त उन जे लाइ गलीस ॿोली इस्तेमालु करणु सुठे माण्हू जो कमु न आहे। ऐं ॿियो इहो त इहे केस जेकॾहिं तो ते दाख़िल थिया आहिनि त मां न आहिनि कराया, जन कराया अथई वञी जांच कर कंहिं तो ते केस दाख़िल कराया, छो कराया। ऐं तूं चवीं थो त तूं सऊदी में वेठो आहीं, पाकिस्तान में तो ते कीअं केस दाख़िल थिया। मुंहिंजा साईं, तूं सऊदी में न वेठो हुजी, खणी अमेरिका में वेठो हुजी। पाकिस्तान उहो मुल्क आहे जिते 99% कूड़ा केस बि दाख़िल थींदा आहिनि। तो त सरियाम माण्हुनि खे धमकियूं ॾिनियूं। ॿियो वीडियो में वेही करे जेकॾहिं तूं धमकियूं ॾींदे उहे बि तो ते केस दाख़िल थी सघनि था, भले खणी कहिड़े बि मुल्क में हुजी। तुंहिंजे चुर्च ते माण्हू क़तल बि करे सघनि था, तुंहिंजे चुर्च ते माण्हू फुरू धाड़ा बि हणी सघनि था, तुंहिंजे चवण ते, तुंहिंजे वीडियो पैगामनि जे ज़रिए, तुंहिंजे व्हाट्सएप जे थ्रू पाकिस्तान में ॾोह बि थी सघनि था। ऐं उन्हनि ॾोहनि जे बुनियादनि ते तो ते केस बि दाख़िल थी सघनि था। त तूं कीअं थो चवीं त तूं सऊदी में वेठो आहीं, पाकिस्तान में तो ते कीअं था केस दाख़िल थी सघनि। तो ते पाकिस्तान में 50 खां 60 केस दाख़िल थिया आहिनि। ऐं तूं जेका ॿोली इस्तेमालु कई आहे दादा, तोखे कावड़ तॾहिं अचे हा मूं ते, या मुंहिंजे लाइ तूं गलीस ॿोली तॾहिं इस्तेमालु करे हा जॾहिं उहे केस मां तो ते दाख़िल कराया। मूंखे हिकिड़ी ॼाण मिली, मालूमात ॾिनी वई, ॿुधायो बि आहे त DIG लेवल जो माण्हू जंहिं तुंहिंजा सभु इहे करतूत, तुंहिंजा केस मूंखे ॾेखारिया, त मां पंहिंजे नौजवान दोस्तनि खे सिर्फ़ु इहा मालूमात ॾिनी त बाबा वीडियो जे चक्कर में कॾहिं बि न अचो। जेकॾहिं तव्हां ईअं सस्ती शोहरत जे चक्कर में ईंदव त तव्हां ते केस दाख़िल थी वेंदा। बाक़ी फैज़ महमदानी तो जेका गलीस ॿोली मुंहिंजे हवाले सां ॻाल्हाई आहे, मां अगर चाहियां त 15 खां 20 ॼणा तुंहिंजे गुरफ़े में अची करे तुंहिंजो पटको धूड़ करे सघनि था। पर न, मां तोखे 2 ॾींहंनि जी वार्निंग ॾियां थो, तो जेका बि ॿोली या गलीस इस्तेमालु कई आहे मुंहिंजे हवाले सां माफ़ी वठि। मां को लल्लू पंजो न आहियां, रोड ते फुटपाथ ते वेठल माण्हू न आहियां जो तूं मुंहिंजे लाइ गलीस ॿोली इस्तेमालु कई आहे। बाक़ी तूं हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहीं रनाणो जो वीडियो में वेही करे हाणे पिटूं ऐं पारां था ॾे पियो त बाबा फलाणो मुंहिंजा पैसा खाई वियो आहे, टीरो मुंहिंजो पैसा खाई वियो आहे। त पहिरीं ॻाल्हि त दोस्ती में खाइबो बि आहे, खाराइबो बि आहे, गिलाऊं न आहिनि कबियूं। ऐं ॿियो त तूं हिकिड़ो बदकिरदार माण्हू आहीं, ब्लैकमेलर माण्हू आहीं। तुंहिंजे करतूतनि खां सऊदी जा सभु माण्हू वाक़िफ़ आहिनि। तूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सस्ती शोहरत चाहीं थो। तोखे जेकॾहिं को माण्हू चङाई थो चवे त उनजे ख़िलाफ़ तूं गलीस ॿोली तो इस्तेमालु करी, त मुंहिंजा भाउ, तूं सऊदी में वेही करे वीडियो पैगामनि जे ज़रिए जेकॾहिं कंहिंखे धमकियूं ॾींदे त तो ते केस दाख़िल थींदा। पर हाणे तो मूंखे जेके धमकियूं ॾिनियूं, मां तोसां चङाई कई, मां तोखे 2 ॾींहंनि जी वार्निंग ॾियां थो त वीडियो पैगाम जे ज़रिए माफ़ी वठि। ॿी सूरत में मां जेका ॻाल्हि कई त तुंहिंजे गुरफ़े में 15 खां 20 ॼणा अची करे तुंहिंजी बेइज़ती करे सघनि था, तुंहिंजो पटको धूड़ करे सघनि था। पर मां इहो नथो चाहियां त तुंहिंजी बेइज़ती थिए मुंहिंजा भाउ। पर तोरो अकुल ऐं होश
तोखे तरीक़ो ई कोन्हे त कीअं सोशल मीडिया ते ॻाल्हाइबो आहे। तुंहिंजी का हैसियत, तुंहिंजी का औकात आहे छा तुंहिंजे लाइ ॻाल्हाइजे? असां त सिर्फ़ु पंहिंजे नौजवान खे पैगाम ॾिनोसीं त बाबा हिन माण्हू वांगे अहिड़ियूं ग़लतियूं न कयो, त उन जे बदिले ऐं जेकॾहिं उन पैगाम में बि त तुंहिंजे लाइ चङाई हुई, तोखे ॿुधायो वियो, तोखे इंफॉर्मेशन ॾिनी वई त तूं 50 खां 60 केस तो ते दाख़िल थिया आहिनि, वञी पंहिंजी ज़मानत कराए, वञी जांच कर। पर हाणे जेकॾहिं तोखे इहो बि अकुल फ़हम हुजे हा त तूं कंहिं न कंहिं तरीक़े सां असां ताईं पहुची हा, असां खां पुछा करी हा, FIR कापियूं वठी असां तोखे फराहम कयूं हा खणी। FIR कापी हूअं तोखे न ॾींदा, छो त 50 खां 60 तो ते FIR तो ते केस दाख़िल कया अथऊं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त तूं जीअं ई पाकिस्तान पहुची त तोखे गिरफ़्तार करे जेल जे अंदरि मोकिलींदा मुंहिंजा साईं। पर असां चङा ई कईसीं त बाबा वञी 50-60 जेके बि तो ते FIR आहिनि, हे तोखे कापियूं बि असां फराहम कयूं हा, त वञी तूं उहे कापियूं ॾिसी हा, पंहिंजे वकीलनि सां सलाह मशवरो करे पंहिंजी ज़मानत कराई हा। पर तूं गलीज़ ॿोली इस्तेमालु कई, हाणे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, बाक़ी मुंहिंजे हवाले सां जेका तो बदमाशी कई आहे, गलीज़ ॿोली इस्तेमालु कई आहे, उनजी तोखे माफ़ी वठणी पवंदी। माफ़ी न वठंदे त पोइ हा तुंहिंजो इहो गुरफ़ो परे न आहे। ॿियो फैज़ मोहम्मदानी, जेको तो मूं ते इल्ज़ाम हयो आहे शुरू में, इन जो तोखे जवाबु ॾियणो पवंदो। पाकिस्तान में मां तो ते डिफेमेशन जो केस बि दाख़िल कंदुसि, पेका एक्ट तहत बि दाख़िल कंदुसि, त तोखे इहो इल्ज़ाम साबित करणो पवंदो जेको तो शुरू में वीडियो में चयो आहे मुंहिंजे हवाले सां। जेका तो ॻाल्हि कई, जेको तो मूं ते इल्ज़ाम हुयो, इहो तोखे साबित करणो पवंदो। ऐं इन जो केस मां दाख़िल कंदुसि तो ते। मां पंहिंजे वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे त बाबा फलाणे माण्हू सऊदी में वेही मूं ते ही इल्ज़ाम हयो आहे त क़ादर चढ़िया तो ही कमु कयो आहे। इन जी तोखे साबिती ॾियणी पवंदी, इन जो तोखे सबूत ॾियणो पवंदो। 50-60 केस तो ते ऑलरेडी जेके आहिनि उहे त अथई, पर हाणे मां तो ते डिफेमेशन जो केस दाख़िल कराईंदुसि त अॻ में जेका सची या कूड़ी ॻाल्हि कंहिं बि हुलाई हुई, तो वरी जेका इहा ॻाल्हि कई आहे पंहिंजे ज़बान सां कई आहे, इन तहत मां तो ते केस दाख़िल कराईंदुसि। जेकॾहिं तूं माफ़ी वठंदे त ठीकु आहे, न त मां पंहिंजे वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे, जाम शुरू में तुंहिंजे ख़िलाफ़ मां केस दाख़िल कराईंदुसि।